सखर में पीरसन औरत जो बुरको लाहे खेसि सरेआम थप्फूं ऐं लतूं हणंदड़ 15 पुलिस जो बदमस्त इंचार्ज अली मोहम्मद महर अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। गुज़िरियल ॾींहुं अली मोहम्मद महर ॿिनि फ़क़ीर औरतुनि में झेड़े खां पोइ मुबारका मस्तोई नाले पीरसन औरत खे तशदुद जो निशानो बणायो हो ऐं वाक़िए जी वीडियो बि सोशल मीडिया ते वायरल थी वई हुई। انا يا بشاتي تولي من ركبي يا بي ما كان بدي كمارن كيو ما بكلي ما كيو ما حدا ما يا بچا हम वेदा साला कदो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बैदि एसएसपी सखर मलक संघार अली मोहम्मद महर खे मुअतल कंदे औरत सां वाक़िए ते माज़रत कई हुई ऐं खेसि अजरक बि पहिरायो हो। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त बाअसर 15 इंचार्ज अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। पुलिस जे मदईयत में अॼु 15 जे इंचार्ज अली मोहम्मद महर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। सरकार पारां एएसआई माशूक अली मयाणी जे फ़रियाद ते सी सेक्शन थाणे ते केस दाख़िल करायो वियो। पुलिस जो चवणु आहे त तशदुद जो निशानो बणियल औरत केस दाख़िल कराइण खां इनकार कयो हो। एफआईआर में चयो वियो आहे त मोहम्मद अली महर पारां औरत खे तशदुद जो निशानो बणाइण सां पुलिस जे मोराल खे धकु लॻो आहे। सवाल इहो आहे त केस दाख़िल थियण बावजूदि औरत ते वहशियाणो तशदुद कंदड़ बदमस्त पुलिस ऑफिसर अञा ताईं गिरफ़्तार छो न थी सघियो आहे। एसएसपी मलक संघार ॿुधाए त अली मोहम्मद महर सखर जे कहिड़े सियासी अॻुवाण जो फ्रंटमैन आहे।